नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो जाम में ख़बर ॾींदा हलूं त टंडो जाम में पाकिस्तान स्पोर्ट वेलफेयर सिंध स्पोर्ट्स बोर्ड जी सहकार सां ज़री यूनिवर्सिटी टंडो जाम जी मेज़बानी हेठि शहीद मिलत बास्केटबॉल टूर्नामेंट शुरू थी वियो, जंहिंजो इफ़्तिताह बास्केटबॉल एसोसिएशन हैदराबाद डिवीज़न जे सदर खुरम रफ़ीक कयो। टूर्नामेंट जे इफ़्तिताह जे ॾींहुं ते 2 मैचूं खेॾियूं वयूं। पहिरियों मैच लम्स यूनिवर्सिटी जामशोरो ऐं मीरपुर ख़ास फायर्स जे विच में खेॾियो वियो, जेको मीरपुर ख़ास फाइटर्स जी टीम 28-22 तां खटे वरितो आहे। ॿियो मैच हैदराबाद डिवीज़न ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न जी टीमनि जे विच में खेॾियो वियो आहे, जंहिं में हैदराबाद डिवीज़न जी टीम दिलचस्प मुक़ाबले बाद 37-36 तां कामयाबी हासिल कई। इन मौके ते डायरेक्टर स्पोर्ट ज़री यूनिवर्सिटी अनवर हुसैन खानज़ादा, परवेज़ शेख, मोहम्मद इकबाल, शौकत सांगी ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।